टंडरो मीरली जे आबादगारनि जो पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज कंदड़नि में शहर टंडरो मीरली, खुशी मोहम्मद, मलक चौधरी, बाग बचरा, मोहसिन शाह, डेपारजा, सेठारजा, इंडियारी, ठरी मिरवा, गाबिर शाख जे इलाइक़नि जे हर शहर जे आबादगारनि हथरादू पाणी जी खोट ख़िलाफ़ शहर सुई गैस जे मेन चौक ते रोड बंद करे एहतजाज कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, सिंध जे वॾे वज़ीर आला सैयद मुराद अली शाह खे पुरज़ोर अपील कई। इलाइक़े जे मौज़ूद शख़्सियत एडवोकेट महताब ख़ान शर साहब ख़िताब कंदे चयो त असांजे शाखनि जा पाणी खोलिया वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।